मूंखे कैद करे हिन दुश्मनी जी शुरुआत तहां कई आहे, पर इनखे अंजाम ताईं मां पहुचाईंदुसि। चाकर खान, हाणे हिन दुश्मनी जो अंजाम तुंहिंजे या मुंहिंजे मौत ते थींदो। मां पंहिंजे लाइ कफन वठियो थो वञा, बहितरा त तूं बि पंहिंजे लाइ कफन वठी छॾ। ऐं छोकिरीअ खे मां उन ॾींहुं वठी वेंदुसि जंहिं ॾींहुं उनखे पनाह ॾींदड़ मां वो हिकिड़ो बि बाक़ी न बचंदो। सुञाणे तुंहिंजी मुंहिंजे मथां का बि मयार न रहंदी तो पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कोन कयो। सिको मां बि तोसां वाइदो थी कयां त निकाह कंदसि तोसां, न त ॿिए कंहिंसां कॾहिं बि शादी कोन कंदसि। जाबिर जेकॾहिं चाकर खान खे मारण चाहीं थो न त हली अकबर खान जो पासो वठिजे। तूं पंहिंजो पलांदो पूरो कर ऐं मां बि पंहिंजा हथ सेके वठां। न करम खान, मूं सॼी ज़िंदगी कंहिंजे कुल्हे ते बंदूक रखे न हलाई आहे। अकबर खान जो सहारो वठां, कोन वठंदुसि। छा तूं उन रिश्ते तूं हथ न खणंदे? सवाल ई पैदा न आहे जो इन रिश्ते तां मां हथ खणा, छो त इहो मुंहिंजी गैरत जो मसलो आहे। जेको बि हिन छोकिरी सां निकाह कंदो उहो मरंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।